सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि। असांजो हिन महफ़िल में अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते शल क़बूल फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल मुझे सोने नबी जो शान खुद रब बयान फरमाया। मदीने वाले साईं की शख्सियत, सोने नबी जो किरदार, मदीने वाले साईं जो इखलाक, सोने नबी की रहनी कहनी जो तौर ऐं तरीक़ो कहिड़ो हुयो, अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान कयो। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सां मुखातिब थी फरमायो इन्नका ऐं बेशक के महबूब तूं लअला खुलुकिन अज़ीम, जरूर तूं जबरदस्त सुहणन इखलाकन जो मालिक है। मुझा महबूब तुझा इखलाक, तुझो किरदार, तुझी रहनी कहनी, तुझी उथणी वेहणी, तुझो माण्हू सां मेल मेलाप अहिड़ो आहे मूं रब खे अहिड़ो वणे थो। मूं रब खे तुंहिंजो उथण वेहण अहिड़ो वणे थो जो मां रब थो ऐलान कयां त महबूब तूं ज़बरदस्त इखलाक वारो, तुझो इखलाक अज़ीम आहे, तुझो उथण वेहण निरालो आहे। सारी दुनिया जा माण्हू हिक पासे, मदीने वाले साईं जो हलण हिक पासे, वेहन त वेहण में बेमिसाल, हलन त हलण में बेमिसाल, ॻाल्हाइण त मुंहिंजे नबी जो ॻाल्हाइण बेमिसाल, जे घुमन त घुमण बेमिसाल, जे निहारन त मुझे नबी जो निहारण बेमिसाल, जैसा ॻाल्हाइण उनजी दिल मोहे विझनि, जे मुर्की निहारन त दिलियूं मोहे विझनि। जे मदीने वारा साईं ॻाल्हाइण त सॼी दुनिया जा मिठा आवाज़ हिक पासे गजन, मुस्तफा करीम जो हिकु लफ़्ज़ सभिनी खां आला आहे। एड़ो इखलाक, एड़ो किरदार पूरी इंसान जात में न कहें बशर जो, न कहें इंसान जो, नबी हुजे, वली हुजे, सिद्दीक हुजे, शहीद हुजे या आम इंसान हुजे, कंहिंजो बि अहिड़ो इखलाक न हुयो जहिड़ो मदीने वाले साईं जो। रब्बुल आलमीन जल्ल शानु मदीने वाले साईं खे मोकिलियो बि इन जे लाइ त माण्हुनि खे वञी इखलाक ऐं किरदार सेखार। महबूब तूं नूर वारो नबी आहे, तुंहिंजी तखलीक नूर मां थियल आहे, पर तोखे बशरी लिबास पहिराए ऐं इंसाननि ॾे बशरनि ॾे मोकिलियां थो। हिन जे लाइ तूं खा, इन्हनि खे खाराइण सेखार, तूं पीउ, इन्हनि खे पीअण सेखार, तूं हल, इन्हनि खे हलण सेखार, तूं आराम कर, इन्हनि खे सुम्हण सेखार। मुंहिंजा महबूब तूं शादियूं कर, तूं निकाह कर, इन्हनि खे शादियूं करण सेखार, घर हलाइण सेखार, ज़ालुनि सां, बच्चनि सां, नियाणियुनि सां, पुटनि सां कीअं वर्ताव रखिजे, कीअं ज़िंदगी गुज़ारिजे, इहो तौर तरीक़ो ज़िंदगी गुज़ारण जो वञी पंहिंजी उम्मत खे सेखार। साईं फरमाइनि था इन्नमा बुइस्तु
लिउतम्मिम मकारिमिल अखलाक। मूंखे अल्लाह ताला हिन जे लाइ मोकिलियो आहे त जेके आला इख़लाक जा दर्जा आहिनि उन्हनि खे वञी मुकम्मिल कयां। हज़रत आदम अल्लाह जो नबी, सभिनी इंसाननि जो अको ऐं पहिरियों नबी, धरती ते अल्लाह जो पहिरियों नबी हुयो हज़रत आदम। हज़रत आदम आयो पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे औलाद खे सोना इख़लाक सेखारी। छा सेखारी? सोना इख़लाक सेखारी। पर उन इख़लाकनि जा दर्जा सेखारे सेखारे मुकम्मिल करे न सघियो। हज़रत आदम वञी रब सां मिलियो। हज़रत शीस अलैहिस्सलाम आयो, माण्हुनि खे इख़लाक सेखारी पर मुकम्मिल करे न सघियो, रब सां वञी मिलियो। हज़रत नूह नजीउल्लाह आयो, इब्राहिम खलीलुल्लाह आयो, मूसा कलीमुल्लाह आयो, ईसा रूहुल्लाह आयो, दाऊद खलीफतुल्लाह आयो, यूनुस नबीउल्लाह आयो। हर नबी आयो इख़लाक सेखारी, पर दर्जा अञा बि मुकम्मिल न थिया हुया। जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो नबी आयो त आला इख़लाकनि जा दर्जा मुकम्मिल। साईं फरमाता इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, मां मोहम्मद करीम हिन जे लाइ पैदा कयो वियो आहियां, हिन जे लाइ तव्हां ॾे मोकिलियो वियो आहियां, तव्हांखे सेखारण वारो बणिजी आयो आहियां, तव्हांजो उस्ताद बणिजी आयो आहियां। मदीने वारो साईं सभिनी इंसाननि जे लाइ, जिन्ननि ऐं मलाइकनि जे लाइ उस्ताद बणिजी आयो, मुअल्लिम ऐं मुदर्रिस बणिजी आयो। ऐं मदीने वारे साईं उहे इख़लाकनि जा दर्जा जेके 1.25 लख नबी मुकम्मिल न करे सघिया हुया, मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी उहे इख़लाकनि जा दर्जा मुकम्मिल कया। हू जेके नबी आया उन्हनि खे नबूवत में, रिसालत में का कमी न हुई, पर उन्हनि खे एतिरो मौक़ो ई न मिलियो। इख़लाक सेखारींदे सेखारींदे अञा तकमील थी न त वञी रब सां मिलिया। पर मदीने वारे साईं 23 साला नबवी ज़िंदगी जे अंदरि उहे सारा इख़लाकनि जा दर्जा मुकम्मिल करे दुनिया वारनि खे ॾेखारिया। हाणे मदीने वारे साईं जी ज़ात तव्हांजे साम्हूं हिकु आईने वांगुरु आहे। उन में ॾिसो, उथणो आहे त कीअं उथणो आहे। मुस्तफ़ा खे ॾिसो त महबूब कीअं उथिया वेठा। शादी करणी आहे त मदीने वारे साईं खे ॾिसो त हुज़ूर जन शादियूं कीअं कयूं। जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ मदीने वारे साईं जी ज़ात आइडियल आहे, आइडियल। माण्हू पैरवी कनि था कि अंग्रेज़नि जी, काफ़रनि जी, हिंदुनि जी, वाणियुनि जी, के सदर ट्रम्प जी था पैरवी कनि, कंहिं अंग्रेज़ जी, कंहिं काफ़र जी, कंहिं सदर जी, कंहिं वज़ीर आज़म जी पैरवी करण जी ज़रूरत असांखे न आहे। असांखे पैरवी करणी आहे त मदीने वारे साईं जी। दुनिया जे माण्हुनि जी पैरवी कयो, मुमकिन आहे इज़त मिले, मुमकिन आहे ज़िल्लत मिले, पर मदीने वारे साईं जी पैरवी कयो त इज़त ई इज़त, इज़त ई इज़त, इज़त हिते जी बि इज़त, क़ब्र जी बि इज़त, आख़िरत जी बि इज़त। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बचड़ो, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। असांजे लाइ सब का बेहतरीन जिंदगी गुजारण जो अगर तरीको आहे, रस्तो आहे त मदीने वारे साईं जो ॾेखारियल आहे। समझो था? पुट परणायो न त ईअं न ॾिसो त फलाणे वॾेरे जी शादी कीअं थी पुट जी, फलाणे पीर जी कीअं थी, फलाणे मीर जी कीअं थी, के पीर या मीर या के अमीर खे न ॾिसो, ॾिसो त मदीने वारे साईं खे।
छो त महबूब करीम अल्लाह जी ज़ात जो महबूब आहे। त जेको हुज़ूर जे रस्ते ते हलंदो आहे इहो शख़्स बि अल्लाह वटि महबूब बणिजी वेंदो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे जी? वइन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, हे मुंहिंजा महबूब बिला शक तू अज़ीम इख़लाक़ जो मालिक आहीं, सोने इख़लाक़ ते तू फ़ाइज़ आहीं। ऐं सोने हबीब अची दुनिया वारनि खे सोना इख़लाक़ सेखारिया। ज़िंदगी गुज़ारण, सुहिणी ज़िंदगी गुज़ारण, आला ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो मदीने वाले साईं जी सेखारियो। ऐं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त हज़रत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु का मरवी हदीस आहे, जामे तिरमिज़ी जे अंदर हज़रत जाबिर सोनो रिवायत जो करे हबीब ने फरमाया त इन मिन अहब्बिकुम इलैया, तव्हां सॼी उम्मत मज़ा मोहम्मद के केर प्यारो आहे ॿुधायो? भाई हम तो कहते हैं कि हमें मदीने वाला प्यारा है, प्यारा है या नहीं है? किसको मदीने वाले से प्यार है? हर सुन्नी कहता है मुझे मदीने वाले आका से प्यार है। हम सब ऐलान करते हैं हमें हम हुजूर के साथ मोहब्बत है, लेकिन खुश नसीब तो वो लोग हैं कि मदीने वाला खुद फरमाए कि मेरा तुझसे प्यार है। जी असी तो गुलाम है, असी चौथा तो हुजूर से प्यार मज़ो उन्हें में आ तो मदीने वालों खुद फरमाए तो मुझे फलाने उम्मती से प्यार। तव्हां खे भी इहो मनसब खपे, मदीने वाले जो प्यार खपे। साईं फरमाइनि था ॿुधो, तव्हां में सॼी उम्मत में सभिनी खां वधीक मूंखे प्यारो व अक़रबकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामत, ऐं क़यामत जे ॾियारे में सभिनी खां वधीक मूंखे वेझड़ो वेहण वारो, दुनिया में मूंखे प्यारो ऐं क़यामत जे ॾियारे मूंखे सभिनी खां वधीक वेझे वेहण वारो। जी मुरीद चवंदो आहे त पंहिंजे मुर्शिद सां वेझो, आशिक़ चवंदो आहे पंहिंजे माशूक़ सां वेझो वेहा, ऐं जेको पंहिंजे महबूब सां वेझो हुजे त ख़ुशि थींदो आहे त पंहिंजे यार सां गॾु आहियां। पर जे क़यामत जे ॾियारे में जॾहिं यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह जो मंज़र हुजे, भाउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, माउ धीउ खां बेज़ार, यार खां धार, उन ॾियारे ते जेको मदीने वारे सां गॾु वेठल हुजे खपे, इहा कुर्सी खपे, मुस्तफा करीम जे वेझड़ाइप वारी कुर्सी खपे। हाय 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 हाय। साईं फरमाइनि था दुनिया में सभिनी खां वधीक मूंखे प्यारो ऐं आख़िरत में सभिनी खां वधीक मूंखे वेझे वेहण वारो उहो उम्मती आहे अहासिनुकुम अख़लाक़ा, जिनजा इख़लाक़ सभिनी खां सुहिणा आहिनि। मदीने वारे साईं खे प्यारो केरु आहे? जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि। क़यामत जे ॾियारे हुजूर खे सभिनी खां वधीक वेझो केरु वेहंदो? जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि, जंहिंजो किरदारु सुठो आहे, जंहिंजा इख़लाक़ भला आहिनि। इहो क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं खे सभिनी खां वधीक वेझो। वअबादकुम मिन्नी यौमल क़ियामा, साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में मूं मोहम्मद खे सभिनी खां परे 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 उहे माण्हू हूंदा अल सरसारून वल मुतशद्दिक़ून वल मुतफ़य्यिहून, टिनि क़िस्मनि जा माण्हू क़यामत जे ॾियारे में
मुखे सभिनी का परे हूंदा, मूं मोहम्मद खां दूर दूर हूंदा, मुझे वेझो ही न हूंदा। ये बदबख्त चइबा या खुश नसीब चइबा जेके मदीने वारे खां परे हुजनि? साईं फरमाइनि था उहे माण्हू जेके घणो ॻाल्हाइण वारा, सिंधी में चइबो आहे ॼाड़ी हणण वारा। ॼाड़ी हण सम्झो था, कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे माण्हू जे मगज़ में सूर पइजी वञे, हिन जी ॻाल्हि ई न खुटे। इहे घणे ॻाल्हाइण वारा, दुनिया में घणो ॻाल्हाइण वारा क़यामत जे ॾींहुं मूं मोहम्मद खे सभिनी खां परे हूंदा। ऐं ॿियो वल मुतशद्दिक़ून, ऐं ॾिघी कचहरी करण वारा, ॾिघी गुफ्तगू करण वारा, लंबी चौड़ी गुफ्तगू करण वारा। हिते बि घणा वेठा। हिकिड़ो माण्हू मूंखे फोन कयईं, हाणे साईं जन जो हुकुम आहे त को ॻाल्हाए, हुनजी ॻाल्हि अध में रोकियो न, ॻाल्हि हुनजी पूरी थिए त पोइ तव्हां ॻाल्हायो। हाणे हुनजी ॻाल्हि पूरी थिए त मां पंहिंजो मूंखे अचे पेशाब लॻो। हाणे मूं चयो हाणे ॻाल्हि पूरी करे त मां पेशाब कयासीं, 35 मिंट यको ॻाल्हायो, यको मां पेशाब रोके वेठो आहियां। मां हाणे ख़ुदा करे बस करे त मुंहिंजी जान छुटे। मां साईं फरमाइनि था इहे ॾिघी गुफ्तगू करण वारा, ॾिघे कलाम करण वारा क़यामत जे ॾियारे में मोहम्मद खां परे हूंदा। ऐं बल मुतफ़य्यिहून, ऐं उहे माण्हू जेके वॾाई करण वारा, तकब्बर करण वारा, वॾाई करण वारा, उचे ॻाल्हि करण वारा, इहे मूं मोहम्मद खां क़यामत जे ॾियारे परे हूंदा, दूर हूंदा। घणो ॻाल्हाइण वारा, ॾिघी गुफ्तगू करण वारा, वॾाई तकब्बर करण वारा, इहे टिनि क़िस्मनि जा माण्हू क़यामत जे ॾियारे हुज़ूर खां परे हूंदा। ऐं मदीने वारे साईं सां गॾु वेठल उहे हूंदा जिन जा इख़लाक़ सुहिणा। अॼु त इहो दिलि में पको वाइदो कयो त इहे जेके घणियूं ॾिघियूं गुफ़्तगूयूं अथव इन्हनि खे त शॉर्टकट कंदो। छा था चओ जी? ख़ैरुल कलाम मां क़ल व दल, भली ॻाल्हि उहा आहे जेका थोरी हुजे ऐं ज़रूरत मुताबिक़ हुजे। जेका ॻाल्हि ॿिनि जुमलनि में चई सघिजे थी त उन में 8 जुमला छो ॻाल्हाइजनि? समझो था न, लफ़्ज़ थोरा ॻाल्हायो पर मतिलब भई माना वारा ॻाल्हायो। या अकुलमंदी बाए, दानाई बाए, मदीने वाले साईं जी सुन्नत हुई। ऐं जेकॾहिं चाहियो था त तव्हां क़यामत जे ॾियारे पंहिंजे नबी सां गॾु हुजो, पंहिंजे हबीब सां, महबूब जे पासणे में हुजो, जेके हुज़ूर जे पासे में हूंदासीं रहमत जी छांव में हूंदा। जेके हुज़ूर सां गॾु हूंदा उन्हनि तां हिसाब किताब पुछाणो माफ़ हूंदो। इहा ॻाल्हि खपे या न खपे? अल्लाह साईं सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾे। ऐं जामे तिरमिज़ी में हदीस आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अल्लाहु तआला इला इब्राहीम, अल्लाह ताला इब्राहीम खलीलुल्लाह ने वही कई। वही जिब्रील आयो केने? अल्लाह जे दोस्त हज़रत इब्राहीम खलील वटि। रब्बुल आलमीन फरमाया, या खलीली, ए मुंहिंजा यार, ए मुंहिंजा दोस्त। इब्राहीम खलील खे रब फरमाया, या खलीली हसन खुल्क़क वलौ मअल कुफ़ार। ए मुंहिंजा दोस्त, पंहिंजा इख़लाक़ सुठा कर, भली घणी काफ़िर सां हुजे, अॻियों घणी काफ़िर हुजे, पर तुंहिंजा इख़लाक़ सुठा हुजण खपनि। अगर कोई काफ़िर भी मिल जाए ना, वो काफ़िर है, तुम तो मोमिन हो, तुम तो आशिक़ रसूल हो, तुम्हारा तो इख़लाक़ अच्छा होना चाहिए। अगर वो
तदखुलु मदाखिल अबरार, अगर तुम अच्छे अखलाक बनाओगे तो नेकोकार बंदे जो अल्लाह के मकबूल और अबरार बंदे हैं, तुम उसके मकाम में दाखिल कर दिए जाओगे। अगर तुम अबरार के साथ शामिल होना चाहते हो तो अपने अखलाक अच्छे बनाओ, चाहे आज अगला काफिर क्यों न हो, लेकिन तुम्हारे अखलाक अच्छे होने चाहिए। फ़इन्न कलिमती सबक़त लिमन हस्सन खुल्क़हु अन उज़िल्लहु फ़ी अर्शी व अन उस्किनहु हज़ीरत क़ुद्सी व अन उदनीह मिन जवारी। रब्बुल आलमीन जल्ल शान फरमायो त इब्राहिम खलील मुझो इहो कलमो लिखजी चुको आहे, इहा ॻाल्हि रब लिखी छॾी आहे। कहिड़ी त जंहिंजो इख़लाक़ जंहिंजा सुठा हूंदा, क़यामत जे ॾियारे उनखे पंहिंजे अर्श जे साये में विहारींदुसि ऐं उनखे पंहिंजे ख़ासि क़ुर्ब जे मकाम में विहारींदुसि। व उदनीहु मिन जवारी, मां रब्बुल आलमीन उनखे पंहिंजे पड़ोस में, पंहिंजे क़ुर्ब में, पंहिंजी वेझड़ाई में मकाम अता जिजा इख़लाक़ सुठा आहिनि। रब उन ते राज़ी आहे। अल्लाह फरमाए थो उनखे मां पंहिंजे वेझड़ो विहारींदुसि। मदीने वारो फरमाए थो इहो मुंहिंजे में वेझो। जिजा इख़लाक़ सुठा आहिनि उहो पंहिंजे रब खे बि वेझो हूंदो त रब जे रसूल खे बि वेझो हूंदो। केॾा ख़ुशि नसीब आहिनि जंहिंजा इख़लाक़ सुठा आहिनि, जंहिंजो किरदारु सुठो आहे। इमाम तिर्मिज़ी रिवायत आंदी आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा, मोमिनन में सभिनी खां वधीक कामिल ईमान वारा मुकम्मिल मोमिन उहे जंहिंजा इख़लाक़ सुठा आहिनि। नमाज़ पढ़े थो, रोज़ा रखे थो, हज करे थो, ज़कात ॾिए थो, पर जे इख़लाक़ सुठा न अथसि सम्झो ईमान कामिल न आहे। अकमल कामिल ईमान उन्हें जो आहे जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि। जी, जंहिंजा इख़लाक़ सुहिणा आहिनि। साईं फरमाइनि था व ख़ियारुकुम लिनिसाइहिम, तव्हां में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि, चूंडियल माण्हू, पसंदीदा माण्हू उहे आहिनि जेकी पंहिंजे घर वारियुनि सां सुठो सलूक रखंदा आहिनि। पंहिंजे घर वारियुनि सां। अॼुकल्ह ज़ालुनि खे चवंदा आहिनि या पेर जी जुती आहे। ज़ाल खे खट दर्जे में ॾिठो वेंदो आहे। ज़ाल खे चइबो आहे या औरत जो अकुल पेर जी खुड़ी में आहे, सिजर ते खां पोइ इहो निकिरी वेंदो अथसि। औरत खे घटिया नज़र सां ॾिठो वेंदो आहे, घर वारी खे इज़त ऐं वक़ार जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त तव्हां में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे घर वारियुनि सां भलो सलूक रखंदा आहिनि। तव्हांजे इख़लाक़ जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखंदव। पंहिंजी घरवारी आहे, पंहिंजी न्याणी आहे, पंहिंजा बच्चा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायो त प्यार सां ॻाल्हायो। घर में अचो त मुड़कंदड़ चेहरे सां चओ, घर में अचो त मुड़कंदड़ चेहरे सां। हिकिड़ा माण्हू सुकियायूं वेठा आहिनि, सीटिया वेठा आहिनि, हर को काव्या वेठा आहिनि। बाबा मुड़कण में को पैसो तो खर्च कोन थो थिए। तबस्सुम बिअखीक सदका, साईं फरमाइनि था पंहिंजे भाउ सां मुर्की मिलो न, इहो बि ॼणो उठ ख़ैरात कयो। अञा बि के कोन था मुर्कनि। तव्हां मूंसां नथा मुर्को त ज़ाल सां कहिड़ो मुर्कंदो, पंहिंजे पुट सां कहिड़ो मुर्कंदो, पंहिंजे यारनि सां कहिड़ो था मुर्की मिलंदो। हिन मजलिस में ही सुन्नत ऐं शरीयत वारी महफ़िल आहे न, तव्हां मुर्कंदड़ चेहरे सां हिक ॿिए सां मिलो त मुर्कंदड़ चेहरे सां। घर में अचो त मुर्कंदा अचो, ऑफिस
अक्सर तबस्सुमा। मदीने वाले साईं जी आदत मुबारक हुई जो अक्सर करे मुर्तदे नजर ईंदा। महबूब सोना हमेशा हमेशा मुर्तदे नजर ईंदा हुआ। मुस्कुराहट दिलुन के असर कंदी आ, दिलुन के करीब कंदी आ, दुश्मनुन के दोस्तन में बदलाईंदी आ, धारियाप के पंजाब में बदलाईंदी आ। मुर्कन हिकड़ो जादू आ, जादू भी कोई दिलुन के असर कंदो। मदीने वाले साईं जी सुन्नत आ, ता पटको बदला छो बदलो। मदीने वाले जी सुन्नत आ, दाढ़ी रखी दो, दुनिया खिले थी तरह दाढ़ी रखी बैठा छो रखी दो। मदीने वाले साईं जी सुन्नत आ, नमाज पढ़ो था, नबी सोने की सुन्नत आ। जेकॾहिं इहे सुन्नतूं अदा कयो था त हीअ बि दिल पर नबी जी सुन्नत आ। मुर्कंदड़ चेहरे सां खुशगवार मूड में हुजो, घर में अचो पंहिंजे बचड़नि सां खुशगवार अंदाज़ में अचो। साईं फरमाइनि था त इहे माण्हू जेके मुर्कंदड़ चेहरे वारा आहिनि, अल्लाह ताला जल शानु क़यामत जे ॾियारे में इन्हनि खे मुर्कंदे उथारींदो। कमा तुईशून कमा तमूतून। जन ॻाल्हियुनि ते तव्हां मरंदो, जन ॻाल्हियुनि ते तव्हांजो मौत ईंदो न, जन ॻाल्हियुनि ते ज़िंदगी गुज़ारींदो, मौत बि उन्हनि ॻाल्हियुनि ते ईंदो। वरी जन ॻाल्हियुनि ते मरंदो, क़यामत जे ॾियारे उथंदो त उन सूरत में उथंदो। जेके दुनिया में मुर्कंदड़ आहिनि न, मरंदा त उन्हनि जे चेहरनि ते मुर्क हूंदी, क़यामत जे ॾियारे उथंदा त मुर्कंदा। प्रभु फरमाईंदो जेको मुर्कंदड़ आयो आहे न, मां हिनखे रुआरींदुसि न, हिनखे मुर्कंदड़ जी जन्नत ॾींदुसि। सुभान अल्लाह। सही मुस्लिम में हदीस आ, हजरत नवास बिन समान रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था, सअलतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल बिर्र वल इस्म। असहाबी सगुरो नवास बिन समान जो चवे त मूं हबीबन करीमन के अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त नेकी चाहे बदी चाहे, सवाब चाहे गुनाह चाहे। पुट ई ॾाढी कम जी ॻाल्हि, सफ़ा ध्यानु मूं ॾे कयो, मुकमल तवज्जो मूं ॾे कयो। असां बि पुछो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त नेकी चाहे बदी चाहे। हाणे हुज़ूर जब लिस्ट ॿुधाए न त नेकी ही आहे, नमाज़ नेकी आहे, रोज़ो नेकी आहे, हज नेकी आहे, ज़कात नेकी आहे, ख़ैरात नेकी आहे, ईअं ॿुधाए न साईं जन लिस्ट न ॿुधाई। या बदी कहिड़ी आहे? चोरी बदी आहे, ज़िना, शराब, दाड़ो, कूड़, ठगी, दोलाब, मकर, फिरेब, ये बुरियूं ॻाल्हियूं न, साईं जन लिस्ट न ॿुधाई। न नेकी जी लिस्ट ॿुधायूं, न बदी जी लिस्ट ॿुधायूं। असां बि पियो पुछे त या रसूल अल्लाह ॿुधायो नेकी चाहे बदी चाहे। हुज़ूर जन खे जेको जवाब ॾिनो उहो दिलि ते लिखण जहिड़ो। दिल ते लिखो त मां ॿुधायां, या दिलियूं सिधियूं कयो त मां लिखांव तव्हांजे किताब ॿुधो हूंदो त छा लिखंदो, सिधी कयो दिल ते लिखो। मुंहिंजे सोने नबी फरमायो अल बिर्रु हुस्नुल खुल्क। के नवाज़ है पुछण वारा, नेकी थई सोहणा इख़लास। नेकी चाहे सोहणा इख़लाक नेकिया। वल इस्म मा हाक फी नफ्सिक। ऐं बदी इहा आहे जेका दिल में खुट के, दिल में खुट के यार इहो कमु कयां न कयां, सुठो आहे यार इहो न करणु खपे, करणु खपे न करणु खपे। जेका दिल में खुट थिए न, छा चवंदा आहिनि, कई नाला आहिनि तव्हां वटि। जेका शइ दिल में खुट के उठ के, जेका शइ दिल में करार न वठे, जे दिल में बेकरारी पैदा
अमल सालिह नेकी सच्चाई हूंदी आहे न उन सां दिल खे करार मिलंदो ऐं जेको गुनाह हूंदो आहे उन सां दिल में बेकरारी पैदा थींदी आहे आंध मांध पैदा थींदी आहे खुटको पैदा थींदो आहे जाशे मन में खुट के समझो इहा गुनाह हुआ जाशे दिल में करार वठे समझो इहो चङो कमु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई अलाए न आई वेठी मन में सैयद सगोरा तोखे ॻाल्हि सम्झ में आई अलाए न आई न त मां वरी ॿुधायां जेका शइ दिल में समाइजी वञे दिल खे करार ॾेई छॾे सम्झो त इहो सुठो कमु ऐं नेकी आहे जो सुहिणा इख़लाक़ हुजनि इहा नेकी सुभान अल्लाह ऐं बदी आहे जेका दिल में खुटके वकरहत ऐं यतलिया अलैहि नास ऐं तोखे दिल में इहो खुटको थिए त मतां माण्हुनि खे ख़बर न पवे यार हे कमु कयां थो पर साईं खे दिल पर यार हे कमु कयां थो पर बाबे खे ख़बर न पवे मतां अम्मा खे ख़बर पइजी वञे मतां अते खे ख़बर पवे मतां सौट खे ख़बर पवे भई अहिड़ो कमु कयो छो था जंहिंमें दिल में खुटको थो थिए त फलाणे खे ख़बर न पवे ॻाल्हि सम्झव हा इहा बदी आहे जेका खुटके थी चो था मतां फलाणे खे ख़बर न पवे फलाणे खे ख़बर पइजी वञे मतां इहा शइ बदी आहे छो त नेकी जे अंदरि दिल जी इत्मीनान राहत ऐं फरहत सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं की हदीस आहे साईं फरमाइनि था हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे थो हबीबन करीमन फरमायो त इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत तू जिते बि हुजी न पर अल्लाह खां डिॼंदो रहिजां जिते बि हुजी घर हुजी ॿाहिरि हुजी दोस्तनि में हुजी दुश्मननि में हुजी माण्हुनि में हुजी अकेलो हुजी पर अल्लाह खां डिॼ रब जो ख़ौफ़ रख फ़क़ीरो भाइरो या हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे मन में अची वञे न अल्लाह जो ख़ौफ़ अची वञे त तव्हां हर गुनाह खां बची वेंदव ऐं साईं फरमाइनि था वक़्त सय्यअतल हसनत तमहुहा जॾहिं का तोखां ख़ता थी वञे को गुनाह थी वञे का बदी जो कमु थी वञे त उन जे पुठियां चङो कमु करे छॾ त उहा नेकी उन कयल बदी खे मेटे छॾींदी तमहुहा गुनाह खे नेकी जो कमु मेटे छॾींदो का ख़ता थी वई न इंसान आहे न ख़ता जो पुतलो आहे न को गुनाह का ख़ता थी वञे त उन जे पुठियां वरी को चङो कमु करे छॾ उहो चङो कमु तुंहिंजे बुरे कम खे मेटे छॾींदो वखालिक़िन नास बिखुलुक़िन हसन ऐं माण्हुनि सां उथवे हुजे तुंहिंजी न माण्हुनि सां जेको रवैयो तुंहिंजो हुजे सो सुहिणे इख़लाक़ वारो हुजे माण्हुनि सां ॾेती में कारोबार में धंधे में वापार में तुंहिंजो मामिलो सुहिणे इख़लाक़ वारो हुजे साईं फरमाइनि था जंहिंजो सुहिणो इख़लाक़ माण्हुनि सां आहे त अल्लाह उन जे मथां मेहर नज़र फरमाए उनखे बख़्शे छॾींदो हज़रत सैयदना अबू दरदार रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे मा मिन शैइन अस्कल फी मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामत मिन हुस्निल क़ुल जॾहिं क़यामत जे ॾियारे में अमल तोरिया वेंदा न त मोमिन पाने जो सभ खां वधीक सालियो अमल जेको मीज़ान में ॻरो हूंदो वज़नी हूंदो सो सुहिणा इख़लाक़ हूंदा नमाज़ जो वज़न थींदो रोज़े जो वज़न थींदो मिसाल कंहिंजे जनाज़े में शरीक थियो न जनाज़े में शरीक थियो त तव्हांखे ऊंट चपल जेतिरी नेकी तव्हांजे दफ़्तर में लिखी जनाज़े में शरीक थी वरी उनजे पंहिंजो दफ़न में बि शरीक थियो वरी मोटी
वज़न साईं फरमाइनि था इहो बि वज़न आहे इबादत जो वज़न आहे अमल में तुरंदो निमाज़ जो वज़न थींदो रोज़े जो हज जो ज़कात जो ख़ैरात जो हर शइ जो वज़न थींदो पर सभिनी खां वधीक ॻरो सालिह अमल जेको तव्हांजे पुड़ खे भरे छॾे सो तव्हांजा सोना सोना इखलाकनि जहिड़ो ॿियो को बि वज़नी अमल तव्हांजे नेकिन में तुरण वारो ॻरो साले अमल ॿियो न हूंदो जहिड़ा तव्हांजा सोना इखलाक मदीना आलिया में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिजरत करे मक्के खे छॾे मदीने में आया त हिकिड़ो यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो यहूदियुनि जो वॾो आलिम हुयो उन चयो त मूं तौरात पढ़ियो हो मूं ज़बूर पढ़ियो हुयो मूं इंजील पढ़ियो हुयो उन में जेके आख़िरी नबी ईंदो उन जूं जेके निशानियूं हुयूं जेॾी महिल हुज़ूर हिजरत करे मदीने पहुता मुस्तफ़ा जे मुखड़े खे ॾिठुमि त सभु निशानियूं मूंखे नज़र बाकी ॿ ॻाल्हियूं हुयूं जेके मूंखे नज़र न आयूं चेहरे पाक खे ॾिसण सां ॿिया त सभु ओञाण अलामतूं नज़र अची वियूं बाक़ी तौरात में लिखियलु हुयो त जेको आख़िरी नबी ईंदो मुहम्मद करीम जंहिंजो इस्म हूंदो जेको उन सां बुराई कंदो उन सां उहो चङाई कंदो जेको उन खे काबड़ाइण जी कोशिशि कंदो त नबी उन सां मेहर ऐं मुरबत सां पेश ईंदी इहे ॿ निशानियूं ॾिसण सां परखण सां ख़बर पवे सो मूं चयो हाणे ॿियूं त सभु निशानियूं ॾिठियूं अथमि मां कलमो तॾहिं पढ़ंदुसि नबी ते मां ईमान तॾहिं आणींदुसि बाक़ी इहे ॿ निशानियूं ॾिसां हिकिड़े ॾींहुं रोज़ अचां साईं जन सां गॾु वेहां परखां पियो ॾिसां पियो त मूंखे उहे ॿ निशानियूं नज़र अचनि हिकिड़े ॾींहुं साईं जन जी मजलिस में आयुसि त हिकिड़े असाबी चयो यार रसूल फलाणे ॻोठ वारा उन्हनि खे मूं तव्हांजे क़ुरान जूं दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं पोइ मूं उन्हनि खे चयो तव्हां मुस्लमान थियो तव्हांखे नबी जे तरफ़ां तोहफ़ा मिलंदा एज़ाज़ मिलंदा अमवाल गनीमत तव्हांखे मिलंदा पोइ उहो सॼो ॻोठ मुस्लमान थी वियो या रसूल अल्लाह सभु कलमो पढ़ी मुस्लमान थिया पर मुंहिंजा महबूब हींअर उन्हनि जे इलाइक़े में मींहुं न पियो आहे ॾुकड़ जी कैफ़ियत आहे माण्हू परेशान आहिनि हाणे ॻोठ वारा सभई मुस्लमान त थिया आहिनि पर तंगी में मुब्तला थी विया आहिनि मूंखे खुटको थी पियो आहे मतां तंगी ॾिसी उहो दीन छॾे न ॾियनि या रसूल अल्लाह तव्हां करीम आहियो सखी आहियो कुझु मूंखे ॾियो को अन्न हुजे पैसा हुजनि मां उन्हनि खे ॾियां त हुननि खे तसली थिए मुंहिंजे दीन ते मज़बूत थी वञनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो उमर कि या रसूल अल्लाह मां हाज़िर आहियां फरमायो त फलाणे शख़्स खां हेतिरा हेतिरा पैसा वठ ऐं उहे हिन माण्हू खे ॾे त उन्हनि ग़रीबनि जी वञी मदद करे ऐं उन्हनि खे ॿुधाए त फलाणे ॾींहं ते उहे पैसा उहो कर्ज़ तव्हांखे मां अदा करे ॾींदुसि हज़रत उमर साईं उन्हनि खां उहो कर्ज़ वरितो ऐं उन माण्हू जे हवाले कयईं उहो खणी उन ग़रीबनि खे ॾिनी उन्हनि जो त बेड़ो तरी वियो हाणे ही माण्हू जेको हुजे न इन पैसा इन ॾिना जेको आज़माइश वठणु पियो चाहे हज़रत उमर खे पैसा इन ॾिना जेको यहूदियुनि जो आलिम हुजे ऐं जेको इम्तिहान वठणु पियो चाहे हुज़ूर जूं ॿ निशानियूं बाक़ी रहियल ॾिसणु पियो चाहे उन पैसा खे जेको टाइम मुक़ररु थियो उन खां 2 ॾींहं अॻु में थी मां आयुसि वो जो हाणे ॾिसां नबी जी इख़लाक़ खे ॾिसां नबी जे किरदार खे ॾिसां नबी जी सहब ऐं बर्दाश्त खे ॾिसां ऐं बुराई करण वारे सां चङाई कीअं थो करे इहो ॾिसां इहा आदत ॾिसंदुसि जे नज़र आई त कलमो पढ़ी मुस्लमान जेको टाइम मुक़ररु थियो न कर्ज़ भरण जो उन
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा तोड़े पैसा है तो वठी फलाने मानू के ॾिना फलाने ॻोठ वारनि खे ॾियारिया हुया साईं फरमाया हा तुंहिंजो कर्ज़ आहे मूंखे कर्ज़ भरे ॾियो साईं फरमाया त कर्ज़ में त अञा 2 ॾींहं रहियल मियाद जेको मुक़ररु थियल आहे उन में त 2 ॾींहं अञा रहिया पिया कि नसी मूंखे पैसा मूंखे अॼु खपनि मुंहिंजो हक़ आहे न मूंखे ॾियो भई हक़ त तुंहिंजो आहे पर ॾींहुं त मुक़ररु जेको थियल आहे उन में त अञा 2 ॾींहं पिया आहिनि जी मूंखे असुल में आज़माइश करणी हुई मूं चयो त तव्हां अब्दुल मुतलिब जो जेको औलाद आहियो न हाशमी घराणे वारा जेके आहियो न तव्हां ॾेती लेती जा सही न आहियो मुझो कर्ज मूंखे नथा ॾियो बस मुंहिंजा इहे लफ़्ज़ चवण ऐं हालत उमिरि जोश में अची वई उमिरि जो चेहरो गुस्से में लाल थी वियो चवण लॻो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त हिन जो सिर कलम कया जेको तव्हांजे ख़ानदान ते ऐब थो कढे तव्हांजे ख़ानदान ते तनक़ीद थो करे हालांकि ॾोह त हिन जो आहे अञा ताईं उहो नियाद मुक़ररु जेको आहे 2 ॾींहं रहिया पिया आहिनि हीउ अधु राति कर्ज़ थो घुरे ऐं तव्हांजे ख़ानदान जे बारे में नाशाइस्ता हिन लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि मूंखे इजाज़त ॾियो त मां हिन जो सिर कलम कयां त मदीने वारा साईं बजाए कावड़ करण जे बजाए रंज थियण जे मुर्गी पिया हाणे मूंखे न को चए त तुंहिंजो पीउ अहिड़ो तुंहिंजो ॾाॾो अहिड़ो तुंहिंजो फलाणो माइट अहिड़ो त मूंखे गुस्सो ईंदो न कावड़ ईंदी न भई तुंहिंजो मामिलो मूं सां मुंहिंजे बाबे सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे मुंहिंजे ॾाॾे जो नालो छो थो वठी मुंहिंजे ख़ानदान जो छो थो नालो वठी चवां त चई सघां थो न हाणे हुन त नालाइकी पे कई हुन त अहिड़ो कमु पे कयो जिते हज़रत उमर तलवार म्याण मां कढी त मुंहिंजे नबी जे ख़ानदान खे तूं ऐब थो लॻाई तुंहिंजो सिर कलम कयां त मदीने वारे साईं बजाए रंज थियण जे बजाए कावड़ करण जे हुज़ूर मुर्गी पिया साईं मुर्गी ऐं फरमायो त उमर तोखे अहिड़ी कावड़ न करणु खपे उमर तूं मूंखे चवीं हा उमर तोखे हक़ हुयो त मूंखे चवीं हा त पर हक़ ॾियो ऐं हिन खे चवीं हा त तूं 2 ॾींहं अॻ में तकड़ न कर ए उमर बजाए तलवार कढण जे बजाए गुस्से करण जे बजाए हिन खे घटि वधि ॻाल्हाइण जे तूं मूंखे नसीहत करी हा त या रसूल अल्लाह हिन जो हक़ आहे हिन खे अदा कयो ऐं हिन खे नसीहत करी हा त तूं तकड़ न कर 2 ॾींहं अञा रहियल पिया आहिनि यादि में पोइ तोखे मिली वेंदा पैसा तूं हुनखे बि नसीहत करी हा उमर मूंखे बि नसीहत करी हा तूं कावड़ छो कई साईं जन मुर्गी उन यहूदी ने निहारे मुर्गी फरमायो त तूं गम न कर तूं जेकॾहिं 2 ॾींहं अॻ में मुतालबो थो करी त तोखे कर्ज़ तुंहिंजो अॼु ई अदा था कर साईं जन फरमायो त उमर फलाणे असाबी वटि वञ उन वटि हेतिरी रक़म ते उहा वठी आहे उहा हिन कर्ज़ खां खे हज़रत उमर जो त मां उहे पैसा वठी आयुसि ओॾी महिल जो हुनजे हवाले कयुमि हुज़ूर जन मुर्गी ऐं फरमायो त हाणे त ख़ुशि आहिनि बसि उहे ॿई ॻाल्हियूं बुराई करण वारे सां भलाई करणु सब्र ऐं बर्दाश्त करणु उहे ॿई ॻाल्हियूं जेॾी महिल मूं ॾिठियूं ओॾी महिल क़दमनि ते किरी चयमि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां गवाही थो ॾियां त तूं अल्लाह जो सचो रसूल आहीं इहे ई तुंहिंजूं निशानियूं तौरात में लिखियल हुयूं इहे ई तुंहिंजूं निशानियूं ज़बूर इंजील में लिखियल हुयूं त मुंहिंजो नबी बुराई करण वारे सां बुराई न कंदो आहे बुराई करण वारे सां बि चङाई कंदो इहा मुंहिंजे सोने नबी जो इख़लाक़ मां तो चवां जेकॾहिं अॼु असां महबूब जे इन इख़लाक़ वारे रस्ते ते हलूं न मुल्क मां झेड़ा झगड़ा फितना फसाद हड़े ख़तम थी वञे मुल्क सॼो मनीर थी वञे मुल्क सॼो मुहबतुनि सां भरिजी वञे पर असांजे दिलनि में उहो प्यार बाबो बर्दाश्त सब्र हुस्न इख़लाक़ असांजे दिलनि मां मोकिलाए ॾियो ही झेड़ा ही झगड़ा ही फितना ही फसाद इन्हनि जो सबब माण्हुनि जी अणसहंदाई ऐं बद इख़लाक़ी आहे हिकिड़ी रिवायत में अचे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकु जंग फतह करे मोटिया हुनैन जी जंग हुई या का ॿी जंग हुई या ख़ैबर जी जंग हुई
साईं जन जंग करे फुतुहात वठी मोटिया पो रस्ते में साहिल ईंदा विया हुजूर उन्हनि खे माल ॾींदा विया कंहिंखे उठ ॾिनो कंहिंखे बकरियूं ॾिनो कंहिंखे सोन ॾिनो कंहिंखे चांदी ॾिनो जेके माल गनीमत मिलिया न उहे सभु विरहाईंदा विया जेॾीमहिल मदीने शरीफ़ खे वेझड़ो पहुता त जेकी बि माल हुयो सो सभु तक़सीम थी वियो मदीने शरीफ़ जे क़रीब आया त हिकिड़ो बद्दू एराबी बराड़ी जो माण्हू साईं जन के क़िले मुबारक में चादर पातल हुई ऐं रिवायत में चए थो उन चादर जी जेका किनारी हुई वट हुई सा सख़्त खोरी हुई कपिड़ो अॼु ताईं बि तव्हां ॾिसो न कपिड़ो मशीन ठाहे थी त उनजी जेका किनारी हूंदी आहे सा खोरी हूंदी आहे ॿिए कपिड़े खां किनारी सख़्त हूंदी आहे त साईं जन खे जो चादर ॻिछीअ पाक में पातल हुई न त हुन अहिड़ा बि अचे साईं जन जी उन चादर खे हीअं वरितो ॿिन्ही पलान चादर खे वठी ऐं अहिड़ा बि छिकियूं ज़ोर सां छिकियईं एतिरो छिकियईं जो साईं जन जी ॻिची मुबारक ॻाढ़ी थी जेको नाज़ुक बदन हूंदो आहे न हुन ते थोरो बि ज़ोर या ख़राश ईंदी आहे त निशान ठही मुंहिंजे महबूब जो बदन मुबारक गुलाब जे गुलनि जे पंखियुनि खां बि नाज़ुक बदन जेॾीमहिल उन अहिड़ा बि चादर वठी ऐं ईअं छिकियो त साईं जन जी ॻिची मुबारक सुर्ख़ थी वई ऐं उहो अहिड़ा बि चवणु लॻो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अलाह माल ॾिनो अथई उन मां ॿ ॾाचूं मूंखे ॾे तुंहिंजो माल आहे या तुंहिंजे पीउ अब्दुल्ला जो माल आहे ॿ ॾाचूं मूंखे ॾे हुन जो हिकिड़ो पिने पियो घुरे पियो सुवाल पियो करे पर सुवाल जो अंदाज़ ॾिसो साईं जन खे तकलीफ़ बि ॾिनई ऐं साईं जन जे वालिद करीम जो नालो वरितई ऐं अहिड़े अढंगे अंदाज़ में हुन सुवाल कयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बजाए गुस्से जे बजाए कावड़ जे मुर्गी जा साईं जन फरमाए तोखे ॿ ॾाचूं त ॾींदासीं पर तो जेका मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे इन जो तोखां बदिलो वठंदासीं जेका तो तकलीफ़ ॾिनी आहे इन जो असां तोखां बदिलो वठंदासीं तो अहिड़ा बि चवणु लॻो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मूंखे बदिलो वठी नथा सघो पाण फरमाइनि छा मूंखे ताक़त न आहे जो तोखे बदिलो वठां चई मूंखे ख़बर आहे त तव्हां सां जेको बुरो सलूक कंदो आहे तव्हां उन सां सुठो सलूक मूंखे पक आहे त तव्हां बुराई करण वारे सां बुराई न कंदा आहियो बुराई करण वारे सां भलाई कंदा आहियो मूंखे तव्हांजे इख़लाक़ जी ख़बर आहे मूंखे तव्हांजे सुहिणे किरदार जी ख़बर आहे हुज़ूर जन मुड़िया ऐं फरमायो त हिन खे ॿ ॾाचूं ॾियो पर ख़ाली ॾाचूं न ॾियो सामान सां भरियल ॾाचूं चङनि सां चङायूं हर को करे हुए पर तो जियां न को करे पुरन सां बि भलायूं चङनि सां हर को चङो हलंदो आहे पर मदीने वारे साईं जी तालीम इहा आहे जो पुरन सां बि भलाई जेको फोट चवे उनखे जीव चवे जेको गार ॾे उनखे दुआ ॾे जेको बुरो सलूक करे उन सां सुठो सलूक करे इहो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो सुहिणो इख़लाक़ ऐं जेके सुहिणनि इख़लाक़नि वारा आहिनि उन्हनि खे दुनिया में बि इज़त मिलंदी आहे मिलंदी आहे इहो इज़त जो राज़ अथव ख़ुशहाली जो राज़ अथव जे चाहियो था त माल में ख़ुशहाल बणिजो इज़त में आला बणिजो जे चाहियो था तव्हांजी दुनिया आख़िरत आबाद थिए त मुंहिंजे सोने नबी जे सोननि इख़लाक़नि वारी वाट सल्लल्लाहु अलैहि
इमाम तिरमिज़ी रिवायत करण था हबीब करीम का पूछो वियो सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अक्सर मा युदखिलुन नास अल जन्नह या रसूलल्लाह असा हुआ गाल बुधायो जेका अक्सर अक्सर मानन के जन्नत ले वठी साईं फरमाइंदा तक़वल्लाह व हुस्नुल खुल्द बशैमान जेके अक्सर माण्हू के जन्नत ले वठी वेंदी बशै हिकड़ो अल्लाह खां डिॼण ऐं ॿियो सुहिणा इख़लाक़ रखण जेको रब खां डिॼंदो आहे जंहिंजा इख़लाक़ सुहिणा हूंदा आहिनि इहे बशै माण्हू के जन्नत वसुइल अन अक्सर मा युदखिलुन नास अन्नार के पूछो या रसूल अल्लाह असा के बुधायो त अक्सर शयूं जेके मन के दोज़ख दे वठी वेंदियूं से कहिड़ियूं क़ाल अल फम वल फरज हिकड़ो ज़बान ॿियो शर्मगाह ये ॿ शयूं अक्सर माण्हुनि खे दोज़ख दे वठी जेके जहन्नम में वेंदा न या ज़बान जे करे या पंहिंजे शर्मगाह जे करे ज़बान सां घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइनि लानतूं गारियूं कूड़ ठकियूं तोलाब ज़बान सां ग़लत लफ़्ज़ ॻाल्हाइण वारा जहन्नम में वेंदा ॿियो पंहिंजे शर्मगाह खे नाजाइज़ मक़ासद में इस्तेमाल करण वारा ज़िनाकारी बदकिरदारी करण वारा अक्सर माण्हू जहन्नम में ॾेई वञण वारा साईं फरमाईंदा बिन उज़वनि जी मूंखे ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो सामने कयो जन्नत खपे या न खपे खपे या न खपे ऐं ज़मानत वरी मदीने वारे साईं हुज़ूर सामने हुजनि यकीनन जन्नत मिलंदी हिकड़ो वो उज़वो जेको ॿिनि ॼाणियुनि जे विच में आहे यानी ज़बान ॿियो उहो उज़वो जेको ॿिनि टंगुनि जे विच में आहे यानी शर्मगाह साईं फरमाईंदा इन्हनि ॿिनि उज़वनि जी तव्हां मूंखे ज़मानत ॾियो बुराई खां बचाईंदव गुनाह खां बचाईंदव मां मोहम्मद तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो चओ सल्लल्लाहु पंहिंजे ज़ात ते पंहिंजे माल ते पंहिंजे इल्म ते पंहिंजे अमल ते पंहिंजे सूरत ते पंहिंजे शक्ल ते पंहिंजे क़ौम कबीले बिरादरी ते पंहिंजे नाज़ न कयो
सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइंदा तमामी सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हलंदो आहे, जेको पंहिंजे न्याणियुनि सां भलो सलूक रखंदो आहे, पंहिंजे न्याणियुनि सां भलो सलूक रखे। साईं फरमाइंदा इहो सभिनी खां भलो इंसान। मुंहिंजे सोणे नबी पंहिंजे न्याणियुनि सां कीअं सुहिणो सलूक रखियो। नबी जी न्याणिया सैयदा फातिमा ज़हरा जेॾी महिल ईंदी आहे त अल्लाह जो हबीब उथी बि इस्तक़बाल कंदा त अजलसहू फी मजलिसी। सोना हबीब पंहिंजी न्याणी खे पंहिंजी जाइ ते विहारनि था, पंहिंजे सेरानी खां विहारनि था। फातिमा ज़हरा जा हथ वठी चुमनि था, हथ सूंघनि था। कंहिं पुछो या रसूल अल्लाह फातिमा जा हथ सूंघंदा आहियो? साईं फरमाइनि था फातिमा जे बदन मां मूंखे जन्नत जी ख़ुशबू हुई। जेॾी महिल सोणे नबीअ जी तबीयत मुबारक नासाज़ हुई, आख़िरी अयाम या दुनिया में रुख़सती जा सोणे हबीब जा गुंबद ख़ज़रा ॾे वञण वारा दिहाड़ा हुया। हबीब जी तबीयत नासाज़ बीबी फातिमा ज़हरा मुंहिंजे महबूब जे क़रीब वेठी आहे। ओचितो दरवाज़े ते सॾ थियो हिकिड़ो एराबी आहे, बहराड़ी जो माण्हू आहे, चए थो मूंखे नबी सां मिलणो आहे। बीबी फातिमा फरमायो त चओसि एराबी मोटी वञो ज़रूर, हींअर मुलाक़ात न थींदी, मुंहिंजे साईं जी तबीयत ठीकु न आहे। एराबी मोटी वियो, थोरी देरि गुज़री त एराबी वरी वापसि आयो, मूंखे नबी साईं सां मिलणो आहे। साईं फरमायो त एराबी खे चओ मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, मुलाक़ात जो वक़्तु न आहे। थोरी देरि गुज़री मोटी वियो, वरी वापसि मोटी आयो। टियों भेरो जेॾी महिल टियों भेरो एराबी साॻियो वापसि आयो आहे त बीबी फातिमा रोअण लॻी, अखियुनि मां लुक करण लॻा। हबीब जी तबीयत नासाज़ आहे। अख मुबारक खोले ॾिनियारियूं त फातिमा न्याणी पासे में रोई रही आहे। फरमाईंदा पुत्र फातिमा तूं छो रोंदी आहे? तुंहिंजो रोअण मुंहिंजी दिलि खे ॾुखाईंदो आहे। ओ फातिमा तोखे कहिड़ी शइ रोहारियो आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हिकिड़ो एराबी आहे, टे भेरा आयो आहे, मोटायूं था वरी वापसि थो अचे, वरी मोटायूं था वरी वापसि थो अचे। चए थो हबीबनि सां मुलाक़ात ज़रूरी करणी आहे। साईं फरमाइनि था फातिमा इहो जेको एराबी जे रूप में आयो आहे, इहो को दुनिया जो एराबी न आहे, को मदीने जो माण्हू न आहे, इहो मौत जो फ़रिश्तो इज़राईल आहे। जिब्राईल हुजे या मीकाईल हुजे, मुझे हवेली में इजाजत
दर पे गुलाम आना जिब्रील भी आते हैं, जिस दर पे गुलाम आना हमने तुझसे देखा तेरा दीवाना, हमने तुझसे देखा तेरा दीवाना। सल्लल्लाहु अलैहि जी कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें, जी कहता है तोहफे में भेजूं मैं उन्हें आंखें, दर्शन का तो दर्शन हो, नजराने का नजराना, दर्शन का तो दिल में तुझे रख लूं, ए जलवे जाना ना, दिल में तुझे दिल में तुझे रख लूं, ए जलवे जाना ना, हमने तुझसे देखा तेरा दीवाना। जिनवर साईं दुनिया साईं फरमाता फातिमा, ओ मुझी प्यारी न्याणी फातिमा, यो को दुनिया तो इंसान नहीं, यो मौत जो फरिश्तो इज़राइल आ। ओ फातिमा अज तुझो बाबू मोहम्मद करीम जुदा थियण वारो, साईं सारो कतार रुमिया, साईं फरमाता फातिमा गम न जाए, मुझे घराने मां सब का पेरी मुसा कब्र में मिलण वारी तू दी। ओ मुझा दोस्तो केॾो न प्यारा मदीने वारे साईं जो पंहिंजी न्याणियुन सां, साईं फरमाइनि था इहो बि सोनो इख़लाक़ आहे जो पंहिंजे बचनि सां, पंहिंजे पुटनि सां, पंहिंजे न्याणियुनि सां शफ़क़त ऐं मुहबत जो इज़हार करे, सोने इख़लाक़ सां पंहिंजे घर वारनि सां पेश अचे, धारियुनि सां, पंहिंजनि सां, जंहिंसां बि मिले सोने इख़लाक़ सां पेश अचे। इहो मुंहिंजे दिल पर मोहम्मद जो रस्तो ऐं तरीक़ो। पोइ जेकॾहिं तव्हां आशिक़ रसूल आहियो, मदीने वारे साईं सां सची मुहबत अथव त हुज़ूर जे ॾसियल रस्ते ते हलणो पवंदो, हलंदो, अमल कंदो, पंहिंजा इख़लाक़ सुहिणा बणाईंदो। जेकॾहिं तव्हांजा इख़लाक़ सुहिणा आहिनि त तव्हांजी दुनिया में बि कामयाबी आहे, तव्हांजी आख़िरत में बि कामरानी। रब्बुल आलमीन जल शान असांजा इख़लाक़ सुहिणा बणाए, नबी सरदार जे रस्ते ते सुन्नत ऐं शरीयत ऐं हुस्न इख़लाक़ वारी बात ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्ला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ कर। या अल्लाह असांजा इख़लाक़ सुहिणा बणा। मुंहिंजा मौला जीअं असांजूं सूरतूं तूं सुहिणियूं ठाहियूं आहिनि,
तीअं असांजूं सीरतूं बि सुहिणियूं बण असांखे मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं हुस्न इख़लाक़ वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ बुरायुनि खां बचा बेफ़रमानियुनि खां बचा मासियतुनि खां बचा मुंहिंजा मौला शैतान जे मकर ऐं शरारतुनि खां बचा नफ्स अम्मारे जे फितननि खां बचा मुंहिंजा मौला असांखे मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब कर हुज़ूर जे ग़ुलामी वारी ज़िंदगी नसीब कर हुज़ूर जे ग़ुलामी वारो मौत नसीब कर असां सभिनी खे मदीने वारे वीर जो दीदार नसीब कर हुज़ूर जे मुखड़े जी ज़ियारत नसीब कर असां सभिनी खे मदीना आलिया जी हाज़िरी नसीब कर हुज़ूर जे दरबार जी हाज़िरी नसीब कर जेका ज़िंदगी जियूं नबी जे ग़ुलामी वारी ज़िंदगी नसीब मौत अचे त मदीने वारे जे इश्क़ ऐं मुहब्बत वारो मौत नसीब या अल्लाह ईमान सां रहा ईमान सां लाॾाण नसीब कर या अल्लाह असांखे बुरायुनि खां बेफ़रमानियुनि खां बचा गंदायुनि खां गदलायुनि खां बचा सुन्नत शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब कर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।